नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के सोभودीरो में खबर ॾींदा सोभودीरो लॻो गोठ ॿंडी मोटायो में पीपी तालका सोभودीरो जो सदर एजाज अहमद खड़ो जी रिहाइशगाह ते ٿيليسيميا मरीजन लाइ रत जो अतयूं गॾु करण लाइ गॾिजाणी कोठाई वई, जंहिं फातिमा फाउंडेशन शहीद बेनज़ीर भुट्टो ٿيليسيميا सेंटर जे वर्करन मुजाहिद अली वदो, खालिद हुसैन कलोड़ो, गुलाम हैदर खोसो, पीपी सोभودीरो जे उहदेदारन मीर नज़ीर उर्फ मीर लखी टालपुर, मीर बचल सामेटियो, एहसन सेतो सिपाब, तालका सोभودीरो जो सदर सजाद अली खाकी, पीपल्स यूथ सोभودीरो जो सदर तालिब सोलंगी, शहजादुल आशारी, गदा हुसैन शाह, साफ़ औरंगजेब पीरजादो, ज़हूर हुसैन ॾियामड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते मुजाहिद विदो चयो त शहीद राणी ऐं शहीद भुट्टो जी सियासत जो महूर अवाम जी ख़िदमत करण आहे। असां शहीदनि जे नज़रिए ते हलंदे ٿيليسيميا मरीज़नि लाइ रत जो अतयूं गॾु कयूं पिया ऐं ٿيليسيميا मरीज़नि लाइ फातिमा फाउंडेशन शहीद बेनज़ीर भुट्टो ٿيليسيميا सेंटर ऐं ब्लड बैंक लाणकानो में क़ाइमु कई आहे। असां ٿيليسيميا ब्लड बैंकूं तालकनि ऐं ज़िलनि में क़ाइमु करे ٿيليسيميا मरीज़नि लाइ रत जो अतयूं गॾु करे इन्हनि मरीज़नि खे बचाईंदासूं। तंहिं करे असां मुख़्तलिफ़ तालकनि ऐं ज़िलनि में गॾिजाणियूं कयूं ऐं करे रहिया आहियूं। इंसान ज़ात जी ख़िदमत करण असां लाइ इबादत आहे। तमामु जल्द सोभوديरो तालके जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में रत जो अतयूं लाइ कैंपूं लगायूं वेंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।